हिते अव्हांखे आगाह कयूं अहम ख़बर आहे। कराची मां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि नए माली साल लाइ नयुनि 12 स्कीम्स जी जाइज़े बाबति इजलास थियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया केटी बंदर खां अली बंदर ताईं सिंध कोस्टल हाईवे तामीर करण बाबति बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। वॾे वज़ीर टंडो लायार खां टंडो जाम रोड ताईं बिटो रोड ठाहिण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि नए माली साल लाइ नई 12 स्कीमुनि जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। केटी बंदर खां अली बंदर ताईं सिंध कोस्टल हाईवे तामीर करण बाबति बि इजलास में ॻाल्हियूं थियूं आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं वॾे वज़ीर टंडो लायार खां टंडो जाम ताईं डबल रोड ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि नए माली साल लाइ नयुनि 12 स्कीम्स जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। केटी बंदर खां अली बंदर ताईं सिंध कोस्टल हाईवे तामीर बाबति बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। वॾे वज़ीर टंडो लायार खां टंडो जाम रोड ताईं डबल रोड ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हिन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में नजीब नायक सां। नजीब आगाह कजो, वॾे वज़ीर जी सदारत हेठि जे नए माली साल जे 12 स्कीम्स जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। छा तफ़सील आहिनि इजलास बाबति? जी बिल्कुलु बिशारत। वॾे वज़ीर जी सदारत हेठि माली साल 2022 ऐं 23 जे हवाले सां जेके 12 अहम स्कीमूं आहिनि उन्हनि जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। उनमें जेको केटी बंदर खां अली बंदर ताईं कोस्टल हाईवे तामीर करण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो आहे त इहा रोड 199 किलोमीटर वॾी हूंदी। मनसूबे जी PC1 जल्द मुकमल कई वञे। वॾे वज़ीर प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते खे इहा हिदायत कई आहे। इहा रोड 52 किलोमीटर ताईं नवाबशाह सांगड़ ऐं मटियारी खे मिलाईंदी। सैयद मुराद अली शाह टंडे अलायार खां टंडे जाम ताईं रोड खे डबल रोड करण जी बि मंज़ूरी ॾिनी आहे। 150 किलोमीटर सखर खां घोटकी रोड जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। इन रोड जा कागज़ी जेके कम आहिनि उहे फौरी तौर पूरा कया वञनि। वॾे वज़ीर इहा हिदायत कई आहे। नवाबशाह खां राणीपुर इज़ाफ़ी कैरेज ऑफ मेरान हाईवे जी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे। इहा रोड नवाबशाह नौशरफ रोड ऐं खैरपुर खे मिलाईंदी। ही रोड 135 किलोमीटर ताईं हूंदी। उनखां अलावा 40 किलोमीटर ठठे खां जंपी रोड जी बि जेको आहे मंज़ूरी ॾिनी वई आहे। 203 किलोमीटर सांगर खां सालेपट रोड जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। नए दरे खां लकी ताईं 45 किलोमीटर इज़ाफ़ी कैरेज रोड जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। वज़ीर आला उमरकोट मीरपुर ख़ास ऐं बदियुनि खे मिलाईंदड़ 90 किलोमीटर रोड जी बि जेको आहे मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ही रोड उमरकोट सामारो कोट गुलाम मोहम्मद डिग्री खां दंबालो ताईं ठहंदो। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ जेके अहम स्कीमूं आहिनि ख़ासि तौर रोडनि जे हवाले सां उनजे जाइज़े ऐं उनमें जेको आहे उनजे PC1 जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर चयो आहे त जल्द कोशिशि आहे त इहे रोडूं जेको आहे हिन जो कमु पूरो कयो वेंदो त जीअं ख़ासि तौर रोडनि जे हवाले सां सिंध जे माण्हुनि खे सहूलियत फ़राहम करे सघिजे। जी ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।